अमर पीरज़ादो जेको इमदाद साईं सभे पनाह वेझो रहियो। इमदाद हुन जे केतिरनि ई किताबनि ते रिव्यूज़ लिखिया ऐं अनवर पीरज़ादो त असांजी जान आहे। ही उन जी जान अखियुनि में थी वेह। अमर पीरज़ादो। मोहतरम दोस्तो, असां जॾहिं कंहिं वॾे शाइर ते आर्टिस्ट ते ॻाल्हायूं था त घणो करे मजमूई अंदाज़ में ॻाल्हायूं था। उन करे उन्हनि जे शाइरीअ जूं उहे खूबियूं पस मंज़र में हलियूं थियूं वञनि जेके उभारण जी ज़रूरत आहे। हिते डॉक्टर शेर मेहराणी आहे, उन जी आदत आहे त हू कंहिं हिकु आर्टिकल ते रिसर्च पेपर कंदो आहे, कंहिं हिकु नज़्म ते रिसर्च कंदो आहे। जावेद शेख हिते वेठो आहे, उन इमदाद जे केतिरनि ई पासनि ते रोशनी विधी आहे। सो अॼु मां बि हिते इमदाद हुसैनीअ जी शाइरीअ जी काइनात जा केतिरा ई रंग आहिनि, केतिरा ई पहलू आहिनि, केतिरा ई पासा आहिनि जिन ते लिखी सघिजे थो, पर मां सिर्फ़ु उन जे हिकु पासे ते रोशनी विझणु चाहींदुसि। उहा आहे इमदाद हुसैनीअ जी शाइरीअ में उम्मीद परस्ती। शाइर कैफ़ियतुनि जो तर्जुमान बि हूंदो आहे, हिकु लिहाज़ खां तख़लीक़ी इज़हार वसीले तारीख़ नवीस बि हूंदो आहे। कॾहिं कॾहिं कैफ़ियतुनि जो इज़हार कंदे उदास थींदो आहे, कॾहिं हालतुनि जी जीअं जो तीअं अकासी कंदो आहे। पर हिकु शाइर समाज खे आईनो बि ॾेखारींदो आहे। हिकु शाइर समाज जो गाइड बि हूंदो आहे त समाज खे हुजणु कीअं घुरिजे। इहो बि शाइर पंहिंजी दानिश्वराणी सोच सां तख़लीक़ी सघ सां बयानु करे सघंदो आहे। इन करे ई शाह लतीफ़ भिटाई जी शाइरीअ में फ़नी सूंहं खां सवाइ ज़िंदगीअ जा फ़लसफ़ा ऐं ज़िंदगी गुज़ारण जो ॾांहुं ऐं फ़र्द जो किरदारु बि सम्झायल हूंदो आहे। हालतूं केॾियूं बि ख़राबु हुजनि, भली का उमेद न हुजे, का चुरपुर, का सियासी तहरीक न हुजे, केॾो बि ज़ुल्म हुजे, को जज़्बो न हुजे, पर इमदाद मायूस नथो थिए। हू हर हालत में जुस्तजूअ जो सॾु थो ॾिए, जंहिंखे हुन जो असलूब ऐं फ़नी ख़ूबसूरती अञा दिलकश थी बणाए। थी चुकी थी चुकी थी चुकी थी चुकी, जाब थियणी हुई माजरा थी चुकी, हर सितम थी चुको, हर जफ़ा थी चुकी, हर ॾीए जी मुखालिफ़ हवा थी चुकी, इब्तिदा का करियूं इंतहा थी चुकी। असां ॾिठो आहे त असांजा पुराणा सियासी लीडर कारकुन तोड़े सियासी हवाले सां मुतहरिक दानिश्वर अदीब मायूस थी वेही रहिया आहिनि। उहे माज़ीअ जी नॉस्टेल्जिया मां नथा निकिरनि, रुगो माज़ीअ जा किस्सा ॿुधाईंदा, हाल मां मायूस, मुस्तक़बिल मां नाउमीद नज़र ईंदा। माज़ीअ में ख़ूबसूरत ख़्वाब ॾिसंदड़नि वटि मुस्तक़बिल जो को बि सपनो न आहे। न ई हू नौजवाननि खे उत्साहनि था ऐं कंहिं ईंदड़ वक़्त जो इंतज़ारु करण जी सलाह था ॾियनि। अहिड़ी हालत में इमदाद हुसैनी हिकु थधे साह भरण खे बि मस्बत अमल थो सम्झे ऐं चए थो, कुझु न कुझु कुझु न कुझु कुझु न कुझु करियूं यारो, हिकिड़ो थधो साह ई भरियूं यारो। या वरी चुप चुप न रहो, कुझु ॻाल्हायो, पथर ते शीशो उछलायो। बेमक़सद ज़िंदगीअ खां हू सख़्तु नाराज़ थो रहे ऐं ज़िंदगीअ जो ज़ियान खे सताए थो। ॾींहुं कुझु बि न आहे, राति कुझु बि न आहे, जेकॾहिं हासिलात कुझु न आहे। हू तहरुक खे हयातीअ जी अलामत थो सम्झे, हू लिखण खे बि अमल थो सम्झे, बसि करे वेहण ते शदीद एहतजाज थो करे। ॾींहं खे राति करणु, राति खे ॾींहुं करणु, ॾींहं खे राति करणु, जेकॾहिं बसि इहा ई आहे ज़िंदगी, पोइ त अजाई आहे। असां वटि वॾनि इनक़लाबी सियासी तहरीकुनि जे अणहूंद में माण्हू कुझु नथा कनि, कंहिं मौजूदे जे इंतज़ार में था रहनि। जेसि ताईं को वॾो इनक़लाब न अचे तेसि ताईं हर मस्बत अमल जी मुखालफ़त था कनि। पर इमदाद वटि इनक़लाब जो तसवुरु ज़िंदगीअ जे रोज़ जे मसइलनि लाइ कुझु करणु बि आहे, कंहिं बीमार जी दवा ऐं मदद करणु आहे, साफ़ माहौल पाणीअ लाइ जुस्तजू बि आहे, न्याणनि लाइ तालीम जो बंदोबस्तु आहे। हू तालीम, सिहत ऐं माहौल ते ज़ोर थो ॾिए।
ऐं इहो सभु करण लाइ कंहिं इंतज़ार जी ज़रूरत न आहे। इहो लाॻीतो अमल ऐं कोशिशि आहे जेका हर बाशऊर फ़र्द खे करणु घुरिजे ऐं वक़्त जे हुकूमतुनि ते ज़ोर ॾियणु घुरिजे। तॾहिं त हू चए थो साफ़ पाणी खुलियल हवा घुरिजे, साफ़ पाणी खुलियल हवा घुरिजे। ॿियो त बीमार लाइ दवा घुरिजे, ॿारड़ीअ लाइ किताब थो घुरिजे, हिकु नओं इनकलाब थो घुरिजे। अहिड़ी शाइरी क़ौमुनि खे ॼारींदी आहे, उत्साह ॾींदी आहे। इहा उम्मीद परस्ती असांखे फैज़ अहमद फैज़ जी शाइरीअ में नज़र थी अचे। उहो फैज़ अहमद फैज़ जंहिंजो मंज़ूम तर्जुमो इमदाद हुसैनीअ कयो ऐं फैज़ अहमद फैज़ जंहिं चयो दिल नाउमीद तो नहीं नाकाम ही तो है, लंबी है गम की शाम मगर शाम ही तो है। ऐं इमदाद थो चवे रात बेगाह सही अंधूंदाह सही, खौफ़ ऐं ख़तरे जो पाण में ठाह सही, को बि सूंहो न को हमराह सही, पोइ बि ही टांडाणो जेसि ताईं जले जलंदासीं, जेसि ताईं बहले हलंदासीं। महताब अकबर राश्ती हिते वेठी आहे, उन पंहिंजे मकाले में लिखियो हो त इहा इमदाद जी हिम्मत ऐं उत्साहींदड़ शाइरी आहे जेका हर ख़तरे खे मुंहुं ॾेई अॻिते वधण जो हौसलो ॾिए थी। इमदाद पंहिंजी शाइरीअ में सरापा इनकलाब आहे। अचो त इमदाद जी शाइराणी नसीहत खे सम्झी अॻिते वधूं ऐं ज़िंदा हुजण जो सबूत ॾियूं। हे नज़म ॿुधिजो। दिल जे दीवार थी पए त भञोसि, दिल जे दीवार थी पए त भञोसि, जेकॾहिं ठूठ थी चुकियूं अखियूं त उन्हनि खे कढी ॾियो कावन, रग में रत जे नथो ड्रोड़े त उन खे कपे छॾणु घुरिजे। कोट जे बुर्ज जा उभो उभ ॾांहुं कंध जेको मथे खजी न सघे त उन खे वढियोसि उछलायोसि, ॿार आहे खणियो घुमो छा लाइ, पहिरीं सट विच चौंक सटियोसि, तन में तौंस जेकॾहिं नाहे, मढ़ आहे त क़बर मंझि लटियोसि, वक़्तु तलवार थी पए त भञोसि, वक़्तु तलवार थी पए त भञोसि। सो आख़िर में मां इमदाद हुसैनी फाउंडेशन खे इन नई किताब आणण जी मुबारक थो ॾियां ऐं हिकु सलाह थो ॾियां त असां अनवर पीररादो अकेडमीअ तरफ़ां बि अनवर पीररादे जूं वरसियूं मल्हाईंदा हुआसीं केतिरा ई साल। पोइ असांखे बि दोस्तनि सलाह ॾिनी त अहिड़नि माण्हुनि जी ज़िंदगीअ खे सेलिब्रेट कबो आहे, उन्हनि जा जनम ॾींहं मल्हाइबा आहिनि। पोइ हाणे असां बि अनवर साहब जा जनम ॾींहं था मल्हायूं। वरसियूं इदारनि खे मल्हाइणु खपनि, सकाफ़त खाते खे मल्हाइणु खपे, पर इमदाद हुसैनीअ ऐं ॿियनि इदारनि खे, पर इमदाद हुसैनी फाउंडेशन 10 मार्च ते इमदाद जो जनम ॾींहुं मल्हाए। आख़िर में इमदाद हुसैनीअ जे हिकु उर्दू शेर सां अव्हां खां मोकिलाणी। सुरखरू सुरखरू में भी तेरी महफ़िल में होता शायद, सुरखरू में भी तेरी महफ़िल में होता शायद, मेरी मुश्किल ये थी मैं शब को सहर कह ना सका। मेहरबानी।